कल वारे बयान ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे चवणु चाहींदुमि त हू रिकन्सिलेशन जी आज़ादु कश्मीर में ॻाल्हि करे थो। 8 सालनि खां सिंध में हुकूमत आहे, हिते छो कोन था कनि? हिते एॾो ज़ुल्म, एॾी बरबियत लॻी पई आहे, एॾी महांगाई थी वई आहे, सिंध में सभ खां वधीक करप्शन सिंध में टॉप आहे। तव्हां अगरि चइनि सूबनि में अंदाज़ो हणो त सिंध में सभ खां वधीक करप्शन आहे, सभ खां वधीक बेरोज़गारी आहे। ऐं हिते तव्हां ॾिठो वञे त का एजुकेशन कोन्हे, स्कूलनि में टीचर कोन था अचनि, स्कूल हिननि जे वॾेरनि जा उताक बणिजियल आहिनि, अस्पतालुनि में त हिननि जा तालका अस्पताल आहे, उते इंजेक्शनूं कोन्हनि। तव्हां अंदाज़ो हणो, हीअ आज़ादु कश्मीर में था ॻाल्हि कनि, हिननि हिकिड़े डिवीज़न ते 13 मां 3 सीटूं रुगो खटियूं आहिनि, उते हू रड़ियूं कनि था। बाक़ी हिते हेॾो ई जेको आहे सिंध में जेको फॉर्म 47 ते पूरी सिंध मां ई खटिया आहिनि, उन्हनि ते त ॻाल्हाइनि ई कोन था, उन्हनि ते का कमीशन कोन था ठाहिनि। मां नेब वारनि खे ऐं एंटी करप्शन वारनि खे मुतालबो कंदुमि त हेॾी करप्शन थी आहे, इन ते ही एक्शन छो कोन था कनि? त हुकूमत इन जे करे आहे, हुकूमत वञी हले थी त पोइ एंटी करप्शन वारा जागी था पवनि, नेब वारा जागी था वञनि। आख़िर छा आहे? हींअर नेब सुती पई आहे। मां उन्हनि खे चवंदुमि त महिरबानी करे इन्हनि ते एक्शन वरितो वञे। सखर जो हिकिड़ो ठेकेदार आहे जेको आहे, अंदाज़ो हणो उन 30 खां 40 करोड़ जी गाॾी वरिती आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे की एॾो ठेकेदार 30-40 करोड़, रोड त हिकिड़ो बि कोन्हे ठहियलु, त हीअ 30-40 करोड़ किथां विया कमाइनि? हीअ त रुॻो सरासर सिंध जी आवाम सां ज़ुल्म आहे। सर का शइ कोन्हे, बजटूं खाई था वञनि। 12-12 लख रुपया चेयरमैन जी बजट आहे। मां तव्हांखे कासमाबाद जूं शहर जूं गलियूं ॾेखारियां, 12 लख रुपया वञनि काॾे था? हालांकि गलियुनि में गटर या ढकण गाइब लॻा पिया आहिनि। हीअ राति जो जेको आहे गलियुनि में रोशनियूं कोन्हनि, लाइटूं कोन्हनि। 12 लख रुपया हिननि खे आख़िर छा जा था मिलनि? ऐं अगरि जे केरु कमु कराए थो, अगरि ॾिसे थो त हकीलाल जेको कमु कराए थो 12 लख रुपया उनजो अकाउंट था बंदि करे छॾनि। ऐं इहो ज़ुल्म, इहो ज़्यादतियूं लॻियूं पियूं आहिनि, रुॻो ब्लैकमेलिंग ते पई सिंध हले। महिरबानी करे इंक्वायरी कराई वञे त आख़िर हीअ हेॾी बजट आख़िर वञे काॾे थी? हे अवाम एॾी गुरबत लॻी पई आहे, माण्हू ख़ुदकुशियूं था कनि। तव्हां हींअर बि रेशो कयो, चइनि सूबनि मां सभ खां वधीक जेको ख़ुदकुशियूं आहिनि उहे सिंध में थियूं कयूं वञनि। तव्हां हाणे अंदाज़ो हणो, कमीशनूं त हिते ठाहियूं वञनि, हीअ त वरी आज़ादु कश्मीर जी था ॻाल्हि कनि। ख़ुदा रा, मां आज़ादु कश्मीर जी आवाम खे चवंदुमि त हिननि खे वोट न ॾियो। जहिड़ो हाल सिंध जो आहे उहो ई आज़ादु कश्मीर जो हाल थींदो, उहे ई माण्हू वरी 5 सालनि खां पोइ रड़ियूं कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे चवणु चाहियूं था, तव्हांखे रिकन्सिलेशन कमीशन तव्हांखे आज़ादु कश्मीर में नज़र अचे थी, जिथे तव्हां जेको तव्हां हथ मिलाइण लाइ तयारु न आहे। इमरान ख़ान साहब जेको हक़ ते बीठो आहे, ऐं उते तव्हांखे रिकन्सिलेशन यादि अचे थी। सिंध में जेको हालति लॻी पई आहे, न रोज़गार आहे, न बुनियादी सहूलियतूं आहिनि, हिते तव्हांखे साॻी उहा रिकन्सिलेशन कमीशन हिते बि ठही सघे थी। अगरि तव्हां पंहिंजी नियत साफ़ु कयो ऐं तव्हांजो किरदारु साफ़ु हुजे त हिते बि उहा शइ थी सघे थी। 18 सालनि खां हिननि जी सिंध में हुकूमत रही आहे, पर तव्हां अॼु बि ॾिसी सघो था, तालीम जो निज़ाम ॾिसी सघो था, एजुकेशन किथे वञी पहुती आहे। स्कूलनि में मेहूं ॿधियूं पियूं आहिनि, वाड़ा थिया लॻा पिया आहिनि। तव्हां सिंध जा अंदरूनी ज़िला ॾिसी सघो था, उमरकोट थियो, थर थियो, तव्हां उते स्कूलनि जी हालति ॾिसो। ऐं हिते तव्हां कश्मीर में चओ था असां जमहूरियत कंदासीं, कारकिरदगी ॾेखारींदासीं। तव्हां पंहिंजो घर मां किरदारु साफ़ु कयो, पोइ तव्हां आज़ादु कश्मीर खे ॾिसो। बिलावल भुट्टो साहब जेको आहे, हुन कश्मीर में जेको आहे ॻाल्हि कई आहे त कश्मीर में इलेक्शन में जेको आहे हुनखे धांधली महसूसु थी आहे। जॾहिं सॼे पाकिस्तान में KPK वारा चवनि था बाबा सां धांधली थी आहे त बिलावल साहब ॿुधण लाइ तयारु कोन्हे। पंजाब में धांधली थी आहे, बिलावल साहब ॿुधण लाइ तयारु कोन्हे। बलूचिस्तान में थी आहे, सिंध में हेॾी दादागिरी थी, फॉर्म 47 ठहिया, उन ते बिलावल साहब कोन थी। इन्हनि सभिनि जो मिक्सचर बणिजी वज़ीर-ए-आज़म खे त बिलावल साहब करायो। उते बि रिकन्सिलेशन हिननि कई जॾहिं हिननि जे मफ़ाद में हुई। पर मां पुछणु चाहियां थो त सिंध में 18 सालनि खां जेको सिंध में ज़ुल्म, बेरोज़गारी इंतिहा ते आहे, कारोबार कोन्हे, रोज़गार न आहे, माण्हू धिका थपा खाईंदा अथनि। ऐं वॾे खां वॾो इदारो सिंध पब्लिक सर्विस कमीशन, उते नौजवान 8 ॾींहंनि खां उते धरणो हणी वेठा आहिनि, कैंप क़ाइमु करे वेठा आहिनि। को बि हुकुमरान ॿुधण लाइ तयारु कोन्हे। CM अची ज़ू करे हलियो थो वञे, मिनिस्टर ईंदा ज़ू कंदा पिटजा हलिया था वञनि। हैदराबाद जे हुन नौजवाननि जो आवाज़ु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हीअ आवाज़ु न आहे छा? सिंध में जॾहिं को इदारो बचियो आहे जेको करप्शन खां सवाइ, सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां सवाइ हर इदारो तबाह बर्बाद थियो आहे, जो करप्शन जो बाबो बणिजी वियो आहे। करप्शन खे छॾियो त एंटी करप्शन, ख़ुदि एंटी करप्शन बणिजी वियो आहे। कहिड़ो इदारो आहे जंहिं ते एतबार रहे, पब्लिक जो एतमाद हुजे? एतमाद सॼो ख़तमु थी वियो आहे। सिंध जो माण्हू ख़ामोश आहे। जंहिं ॾींहुं निकितो
उन्होंने इंशाल्लाह पंहिंजी सॼी भड़ास कढंदो।